ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي يسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. برادران इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, क़ुरान शरीफ़ जी उहा आयत जेका मूं अॻियनि जुमनि ते तव्हांजे आॾो तिलावत कई हुई, अॼोके जुमे ते बि मूं उहा साॻी आयत तव्हांजे आॾो तिलावत कई आहे. अवां गुज़िरियल जुमे ताईं ॿुधी चुका आहियो त अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे लामकान ते घुराए पंहिंजे दीदार सां मुशर्रफ फरमायो ऐं हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बि पाण फरमायो त राए तो रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैन रास, मां हिन मथे वारनि अखियुनि सां पंहिंजे रब करीम जो दीदार करे आयो आहियां. हदीसुनि में ऐं तफ़सीरनि में महबूब करीम जे मेराज जा तफ़सील आहिनि. हेठि ज़मीन ते तमामु थोरो अरसो गुज़रियो ऐं अल्लाह ताला जे दरबार में मथे अर्शे मुअल्ला ते तमामु घणो अरसो गुज़रियो. जीअं कंहिंजो ज़मीन खां अर्श ताईं वञणु मौजज़ो आहे त थोरे वक़्त मां घणो, घणे मां थोरो थियण बि इहो मौजज़ो आहे. इंसान जे अकुल में इहा ॻाल्हि न ईंदी आहे त इंसान ज़मीन तां मथे कीअं वियो, पर अल्लाह ताला जे क़ुरान पाक मां, महबूब जे हदीसनि मां इहा जॾहिं ॻाल्हि साबित आहे त मुसलमान जो फर्ज़ आहे त हुन ते ईमान आणे आमन्ना सदक़ना चवे.
त अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे थोरे वक़्त खे घणो फरमाए ऐं घणे वक़्त खे थोरो फरमाए त अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जी इहा वरी कुदरत आहे। जे नबीअ जे मोजज़े खे असीं मञूं था त अल्लाह ताला जी कुदरत त नबी जे मोजज़े खां अञा मथां ई आहे। अल्लाह तबारक व ताला पंहिंजे महबूब करीम खे मथे जेको अरसो रहायो आहे उन जे लाइ मुख़्तलिफ़ रिवायतुनि मां जेको निचूड़ थो निकिरे उहो इहो ई थो निकिरे त अल्लाह पाक जो हबीब मथे हिन ज़मीन वारे हिसाब सां 18 वरिया रातिनि जा मथे रहियो आहे। 18 वरिया तमामु वॾो अरसो आहे। ॿार ॼमे त 18 वरे बालिग़ थी वञे, शादी करायोसि त औलाद वारो थी वञे। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब करीम खे जेको वाइदो कयो हो लिनुरियहू मिन आयातिना, पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारींदासूं, उहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम खे कुदरत जा निशान ॾेखारिया ऐं हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात मूंसां मुलाक़ात बि कई, मूंखे दीदार बि करायो ऐं पंहिंजे कुदरत वारा ॿई हथ रब करीम मुंहिंजे कुल्हनि जे विच ते रखिया। ॿई हथ कुल्हनि ते कीअं रखबा आहिनि? जेकॾहिं तव्हां ॿ ॼणा पाण में मिलो ऐं ॿई ॼणा हिक ॿिए खे कुल्हनि ते हथ रखो त कीअं रखंदा आहियो? अवां अॻे साम्हूं माण्हू सां पंहिंजो सीनो मिलाईंदा आहियो, अवां जा हथ ॿाहिरां हुनखे फिरींदा, हुन जा हथ वरी तव्हांखे ॿाहिरां, तव्हांजा हथ हुन जे कुल्हनि जे विच ते, हुन जा हथ तुंहिंजे कुल्हनि जे विच ते। पर असीं मुस्लमान आहियूं, अल्लाह पाक जे ज़ात ला तशबीह तमसील कोन ॾींदासूं। लैस कमिस्लिही शैउन, रब करीम कंहिंजे मिसाल कोन्हे को। अल्लाह ताला जो हबीब पाण फरमाए थो त वदा अल्लाह ताला यदैहि बैन कतफैय, रब करीम पंहिंजा बेमिसाल कुदरत वारा ॿई हथ मां मुहम्मद करीम जे कुल्हनि जे विच ते रखिया। फवजदतु बरदहा बैन सदरी, नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था उन जो असर मां मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात ते इहो थियो जो उन अल्लाह पाक जे कुदरत वारनि हथनि जे बरकत सां मां पंहिंजे महसूस कयो त सीने में थधाण थी वई आहे। सीने में हथ अल्लाह जे कुदरत जा। चुप थी आओ जा, तव्हां त इलेक्शन कान हारी आहे, तव्हां छो चुप थी आओ बाबा? तव्हां त पाण मुस्लमान ग़रीब सादा, ॾिनोसीं वोट कंहिंखे न ॾिनोसीं पंहिंजी मर्ज़ी, पर पाण त ख़ुशि आहियूं न बाबा। हाणे ॿुधायो त अल्लाह ताला कुदरत जा हथ किथे रखिया? हिते। असर किथे मालूम थियो? सीने में। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाए था फकशफ अल्लाहु सदरी, उन थधान जे करे रब करीम जी ज़ात बाबरकात मां महबूब मुहम्मद करीम जे सीने खे कुशादो करे छॾियो। सीनो मुंहिंजो कुशादो कई। हालांकि इन्ही खां अॻे अल्लाह ताला फरमायो अलम नशरह लक सदरक व वदअना अनक विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। यानी रब करीम फरमाए तो ऐ मुंहिंजा हबीब, छा असां तुंहिंजो सीनो कोन खोलियो आहे? यानी खोलियो आहे। व वदअना अनक विज़रक, असां तुंहिंजे मथां तुंहिंजे बार खे लाहे छॾियो आहे। अल्लज़ी अनक़द ज़हरक, जंहिंजो तुंहिंजे पुठीअ पाक जे मथां असर पे पियो, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तुंहिंजा बार बि लाहे छॾिया, तुंहिंजो सीनो बि खोले छॾियो। महबूब जो एॾो सीनो कुशादो आहे जो मुंहिंजे महबूब पंहिंजनि खे त सदाईं सीने सां लातो, पर मुंहिंजे महबूब जे सीने जी कुशादगी आहे जो दुश्मन खे मुस्तफ़ा ॾोरा पोइ करे न ॾींदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात फरमायो फकशफ अल्लाहु सदरी, उन रब करीम जे कुदरत वारनि हथनि मुबारकनि जे बरकत सां अल्लाह पाक मुंहिंजो सीनो खोले छॾियो। एतिरो त मुंहिंजो सीनो कुशादो थियो
अलिमतु मा कान व मा यकून। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन मुंहिंजे सीने जे कुशादे थियण जे टाइम ते एतिरी त कुशादगी थी वई आहे जो मां महबूब मोहम्मद करीम जी ज़ात जो कुझु थियो आहे, जो कुझु थींदो, सभु ॼाणे वरितो। दुरूद मुंहिंजे हबीब करीम ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। ॿी हिकिड़ी रिवायत आहे उन्ही में लफ़्ज़न फ़अलिमतु मा फ़िस समावात वल अर्द। हिकिड़ी रिवायत मां तव्हांखे ॿुधाई जंहिंमें मुस्तफ़ा फरमाइनि था फ़अलिमतु मा कान व मा यकून। पोइ मूं ॼाणी वरितो जो कुझु थियो यानी मूंखां अॻे गुज़री वियो उनजी बि मूंखे ख़बर पइजी वई वमा यकून, ऐं मूंखां बाद में क़यामत ताईं जो को थींदो उहो बि मूं ॼाणी वरितो। हिकिड़ी रिवायत इहा, पर ॿी रिवायत में वरी आहे फ़अलिमतु मा फ़िस समावाति वल अर्द। मां महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात हर उहा शइ ॼाणी वरिती, सभु का उहा शइ मूंखे मालूम थी वई जेका हिन ज़मीन ऐं आसमाननि जे विच ते आहे। यानी इन मां मुराद बि काइनात आहे, इन मां मुराद बि जहान आहे, इन मां मुराद बि अल्लाह पाक जी मालूमात आहे जेका जेतिरी अल्लाह पाक चाही ओतिरी पंहिंजे हबीब करीम खे अता फरमाई। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मेराज वारी रात अल्लाह फरमायो लिनुरियहु मिन आयातिना, असां पंहिंजे हबीब खे पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारींदासूं। एतिरो त मूंखे अल्लाह पाक कुदरत जा निशान ॾेखारिया जो ज़मीन आसमान जे विच ते का शइ मख़फ़ी कान रहिजी वई। हर का शइ अल्लाह पंहिंजे हबीब खे ॾेखारे छॾी। हाणे जॾहिं हर का शइ ॾेखारियईं अदा सोचो ख़ुदा जे घर मस्जिद में वेठा आहियो, अल्लाह जो हबीब फरमाए त मूंखे हर का शइ ॾेखारियईं। छा अल्लाह साईं पंहिंजे हबीब खां ग़ैब जो इल्मु लिकायो हूंदो? हा, मां तो चवां त ग़ैबुल ग़ैब, सभिनी ग़ैबनि में वॾे खां वॾो ग़ैब ख़ुदा जी ज़ात आहे। अॼु छा आहे, सुभाणे छा थींदो का ख़बर कान्हे, इहो बि ग़ैब आहे। सुभाणे छा थींदो का ख़बर कान्हे, ग़ैब आहे। पर इहो वरी बि सुभाणे अख़बारुनि में अची वेंदो त कल्ह हीअं थियो हो, ॿिए ॾिहाड़े हीअं थियो हो, टे ॾिहाड़े, आख़िर वरी बि कंहिं न कंहिं ज़रिए मालूम त थी वियो न। अॼु ख़बर कान्हे त सुभाणे छा थींदो, पर सुभाणे की ॻाल्हि जेका आहे उहा जॾहिं थींदी त असांखे मालूम थी वेंदी। आहे या न आहे अदा? बाबा महीने खां पोइ छा थींदो या का ख़बर कान्हे, पर महीने गुज़रण खां पोइ वरी ख़बर पइजी वेंदी त छा थियो। यानी इहो अहिड़ो ग़ैब आहे, सुभाणे छा थींदो, ॿिए ॾींहुं छा थींदो, जो कंहिं न कंहिं ज़रिए मालूम थी सघे थो। पर अल्लाह जी ज़ात जो निज़ारो, ख़ुदा जे ज़ात जो दीदार, ख़ुदा जे ज़ात खे ॾिसणु हिन दुनिया में मुमकिन आहे ई कोन। इहो अहिड़ो ग़ैब आहे, रब करीम अहिड़ो ग़ैबुल ग़ैब आहे जो को ॾिसी नथो सघे, कंहिंजे अखियुनि जे आॾो अची नथो सघे। हाणे जॾहिं उहो ग़ैबुल ग़ैब रब बि मुस्तफ़ा जे अखियुनि खां न लिकियो त बाक़ी ॿियो कहिड़ो ग़ैब आहे जेको लिकी सघंदो? हक़ीक़ी ग़ैबुल ग़ैब, असली ग़ैबुल ग़ैब रब जी ज़ात आहे। उहो ग़ैबुल ग़ैब रब जी ज़ात बाबरकात सभिनी ग़ैबनि खां वधीक ग़ैब आहे। उहो ई महबूब जे निगाह खां ॻुझो कोन रहियो आहे त बाक़ी केरु रहंदो। अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे दीदार कराए सॼे जहान जे शयुनि खां वाक़ुफ़ फरमायो। दुरूद मुंहिंजे हबीब करीम ते बुलंदा। ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। महबूब करीम जे आख़िरी उन मुलाक़ात जे लाइ मौलाना अहमद रज़ा हिकिड़ो बैत चयो, ॾाढो सुठो चयो अथई। फरमाइनि था वही है अव्वल, वही है आखिर, वही है ज़ाहिर, वही है बातिन। कुरान में हुवल अव्वल, हुवल आखिर, हुवल ज़ाहिर, हुवल बातिन। उहो अव्वल बि आहे, उहो आख़िर बि आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह पाक अव्वल आहे, पर पाण खे त ख़बर कान्हे का अलाए कॾहिं खां अव्वल हो, पाण त हुयासीं ई कोन। वरी चए थो हुवल आख़िर, रब पिछाड़ी ताईं आहे। हूंदो, असां त कोन हूंदासीं, हूंदो। हुवल ज़ाहिर, उहो रब करीम ज़ाहिर आहे। हुवल बातिन, बातिन त आहे, पर हाणे मां टीं ॻाल्हि जेका आहे चौथी ज़ाहिर वारी, उहा कहिड़ी आहे? ख़ुदा तव्हां ॾिठो आहे?
हुवल अव्वल हुवल आखिर हुवल ज़ाहिर हुवल बातिन। और रब करीम जी ज़ात अव्वल भी आ, आखिर भी आ, ज़ाहिर भी आ, बातिन भी आ। अव्वल जी असांखे ख़बर कान्हे, आखिर जी ख़बर असांखे कान्हे, मुंहिंजा प्यारा दोस्तो बातिन जी बि असांखे ख़बर कान्हे। अलाह ताला जी ज़ात अहिड़ो बातिन आहे जो असां ॾिसी नथा सघूं। अलाह अहिड़ो अव्वल आहे जो ख़ुदा जे अव्वल जी ख़बर कान्हे। ख़ुदा अहिड़ो आख़िर आहे जो असांखे ख़ुदा जे आख़िर जी ख़बर कान्हे। बाक़ी चोथी ॻाल्हि आहे, रब फरमाए थो मां ज़ाहिर आहियां। उहो कीअं ज़ाहिर आहे? अवां शाहपुर वारा गॾिजी मूंखे ॾेखारियो ज़ाहिर कहिड़ो आहे। हीअ लठ ज़ाहिरा ॾिसण में अचे थी, मस्जिद ज़ाहिरा ॾिसण में अचे थी, पखो ज़ाहिरा ॾिसण में अचे थो, अव्हां ज़ाहिर आहियो ॾिसण में अचो था। अल्लाह तो चवे मां ज़ाहिर आहियां, उहो कीअं ज़ाहिर आहे? और मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीज़ो, कल तफ़सीरनि इहे लिखियो आहे त हुवल अव्वल हुवल आखिर हुवल ज़ाहिर हुवल बातिन। इहो बि मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो शान आहे। वही है अव्वल, वही है आखिर, वही है बातिल, वही है ज़ाहिर। उसी के जलवे उसी से मिलने, उसी से उसकी तरफ गए थे। उसी के जलवे उसी से मिलने, उसी से उसकी तरफ गए थे। बस इहो मुंहिंजे कुदरत जो नज़ारो हो, रब्बुल आलमीन जी कुदरत जो पंहिंजी कुदरत जे नज़ारे खे रब हेठि मोकिलियो, वरी पंहिंजे महबूब खे मथे घुराए पंहिंजे दीदार सां शर्फ कई। मुंहिंजा दोस्तो वही है अव्वल, वरी ॿुधो, वही है आखिर, वही है बातिल, वही है ज़ाहिर। उसी के जलवे, उसी के कंहिंजा चओ अल्लाह जा, कंहिंजा अल्लाह जा, कंहिंजा उसी के जलवे उसी से मिलने। जलवो भी उन्हीं जो तसां वयो। उसी के जलवे उसी से मिलने, उसी से उतां ही वियो। काथां वियो? उतां ही वियो। उसी के जलवे उसी से मिलने, उसी से उसकी तरफ गए थे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे दीदार कराया। महबूब करीम फरमायो, अर्ज़ कयो या अल्लाह मूंखे त मेराज कराई, पर मुंहिंजी उम्मत बि आहे, उनखे बि मेराज थियणु खपे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, हाओ मुंहिंजा हबीब, तुंहिंजे उम्मत ते मूं रोज़ा फर्ज़ फरमाया। जिब्रील हेठि खणी आयो त रोज़ा फर्ज़ आहिनि। तुंहिंजे उम्मत ते मूं हज फर्ज़ फरमायो। जिब्रील खे मोकिलियुमि, हज जो हुकुम जिब्रील हेठि खणी आयो। मुंहिंजा महबूब तुंहिंजे उम्मत जे मथां ज़कात फर्ज़ कयमि। जिब्रील हुकुम खणी आयो। ज़मीन ते तोखे हुकुम ॾेइयो त तुंहिंजे उम्मत जे मथां ज़कात फर्ज़ आहे। मुंहिंजा महबूब तुंहिंजे उम्मत ते पीउ ऐं माउ जी फर्मा बरदारी फर्ज़ कयमि। मां जिब्रील खे मोकिलियो, ज़मीन ते हुकुम ॾेइयो त मुंहिंजा जिब्रील वञी वञी हबीब खे फर्ज़ पहुचाया। जेतिरा बि फर्ज़ मां रब करीम तुंहिंजे मथां कया ऐं तोॾे मोकिलिया, जिब्रील मथां खणी ज़मीन ते आयो। मां तोखे पंहिंजो मेराज करायो। तोखे उम्मत जे लाइ मेराज खपे, तुंहिंजे उम्मत जो मेराज निमाज़ आहे। इहो वरी पाण खणी वञ। जिब्रील खे कोन ॾींदुसि, मलाइक कोन आणींदा। इहो अहिड़ो तोहफ़ो आहे, इहा अहिड़ी भली शइ आहे, इन में अहिड़ो त लज़त ऐं मज़ो आहे। मां रब करीम जी ज़ात चाहियां थो त महबूब करीम जेको मेराज आहे तो पाण अची कयो आहे। उम्मत जो मेराज वारो नमूनो बि पाण खणी वञ। हबीबन करीमन खे रब्बुल आलमीन फरमायो, मुंहिंजा महबूब तो घुरियो त मां बि मेराज कयो आहे, उम्मत बि मेराज करे। अच तुंहिंजे उम्मत खे मेराज थो करायां। तुंहिंजे उम्मत जो मेराज आहे। वञी चवें त 50 निमाज़ूं पढ़ो। घणियूं? वरी बि चइजो। अदा तव्हां बि चओ 50। अदा मूंखे न को 50 अजर कॾे ऐं छा चवंदुसि न अदा न हे ॿिया मोटा हिकिड़ो मूंखे खोड़ा, इहे चवंदुसि मेड़े खणा ॿिया बि ॾे। बदीन वियुसि मां, बदीन जलसे ते, उते मूंखे चयोसीं तूं 2-3 मिंट कुर्सी ते वेह, तोखे अजरक पारायूं। मां दिलि में चयो त वाह जो अजरक हूंदा बदीन जा भला। 22 अजरक ॾिनऊं। घणा साईं? 22।
मां ॾाढो ख़ुशि हिते अची शाहपुर में खोलिया 22 विकणा त बि हिकिड़ो न मिले, अहिड़ा किना बेकार नाले रुगो अजरक हुआ, बाक़ी 22 विकणी हिकिड़ो वठां भलो त बि न मिले। अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम जे ज़ात खे जेका शइ ॾींदो सभ खां भली ॾींदो। हाणे महबूब खे रब चवे तो जे उम्मत लाइ 50 तोहफ़ा हबीब जो अखियुनि ते। छा फरमायूं? नेमत आहे न सही, इनाम आहे, तोहफ़ो आहे। 50 मिलियो, मुस्तफ़ा ख़ुशि थी खणी आयो। अल्लाह ताला जो हबीब जॾहिं वापसि आयो, मूसा कलीमुल्लाह दग ते बीठो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां वींदे बि मुलाक़ात थी, वरी वापसी में भी मुलाक़ात थी आहे। मूसा अलैहिस्सलाम जदो क़िबला बीहो तकड़ न कर, महबूब फरमाया मूंखे वापसि वञिणो आहे, जे वापसि पोइ वञोगे मूंसां थोड़ी कचहरी त कर। भला ॾियो ख़बर उम्मत खे छा मिलियो? तव्हांखे त अलाह पाक महिरबानी सां नवाज़े छॾियो, पर तव्हांजे उम्मत लाइ छा मिलियो? सरकार फरमायो 50 सलात मुंहिंजे उम्मत जे लाइ रब करीम जी ज़ात बाबरकात 50 नमाज़ुनि जो तोहफ़ो अता फरमायो आहे। साईं पोइ बस बस खयो थो वञा। बलाओ तो बनी इसराईल या रसूल अल्लाह, मां बनी इसराईल खे ॾाढो आज़मायो हो। उन्हनि जे मथां 2 नमाज़ूं सिर्फ़ 2, उहे बि कोन पढ़ंदा हा। मुंहिंजा महबूब तुंहिंजा उम्मती वरी 50 किथां पढ़ंदा? महबूब खे मशवरो ॾिनई कि भला मुंहिंजी सलाह आहे, वधीक तुंहिंजी मर्ज़ी, मां मशवरो अर्ज़ो कयां त वापसि वञ ऐं अल्लाह पाक खे सलह तख़फ़ीफ़, महबूब रब खे वञी अर्ज़ कर त मुंहिंजा मौला कुझु घटि आहे, कुझु। महबूब करीम खे वरी उम्मत जो यादगीरो आयो जो अब्दुर्रहीम जहिड़ा सुस्त घणा ई हूंदा, नमाज़ में सुस्तियूं कंदा, कोन पढ़ंदा, तंहिंजे करे वॾो बार अथनि, भला वापसि त वञी ॾिसां। वरी उतां मुंहिंजो हबीब वरी वापसि किरोड़नि सालनि जो पंधु करे मोटी आयो आहे, वरी किरोड़नि सालनि जो पंधु करे वापसि वियो आहे। रब्बुल आलमीन जी दरबार में अर्ज़ कयो आहे, रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा हबीब तूं आयो आहे तुंहिंजे विख विख जे करे, मां अल्लाह तुंहिंजो क़दुरु थो कयां, तुंहिंजे उम्मत तां 5 नमाज़ूं माफ़, बाक़ी 45 वञी पढ़नि। ॾाढा ख़ुशि थिया, कुझु त ॿार नथो अबा लही आया। वरी मूसा अलैहिस्सलाम बीठो आहे, ॾियो ख़बर अदा शुक्र तो सलाह ॾिनी, 5 माफ़ कराए आयो आहियां, बाक़ी 45। मुंहिंजा महबूब इहे बि कोन पढ़ंदई, वरी वापसि वञ। नबी करीम जी ज़ात वरी ॿियो दफ़ो मूसा अलैहिस्सलाम जे सलाह सां वरी वापसि वियो। किरोड़नि सालनि जो पंधु करे ख़ुदा जी दरबार में अर्ज़ु कयऊं, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो सोणा 5 हू 5 ॿियूं 10 माफ़, बाक़ी 40 वञी पढ़नि। नबी करीम जी ज़ात ॾाढा ख़ुशि थिया, वापसि वरिया। वरी साॻो मुजाहिदा मूसा अलैहिस्सलाम बीठो आहे, साईं ॾे ख़बर घणो जे 10 माफ़ जो चइसे कोन पढ़ंदई। असांजे प्रकारनि खां मूसा वाक़िफ़ हो। वरी वापसि विया, वरी 15 माफ़ थियूं। ईअं मुंहिंजो हबीब करीम अचे पियो वञे पियो, अचे पियो वञे पियो। त नबी करीम जे ज़ात बाबरकात 9 चकर जमल विया, त 9 चकर में आख़िरी चकर में अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा हबीब तुंहिंजे उम्मत तां 45 नमाज़ूं माफ़ आहिनि, बाक़ी तुंहिंजी उम्मत 5 वञी पढ़े। घणियूं पढ़े? मूसा अलैहिस्सलाम अस्सलाम वालेकुम वालेकुम। मूसा हाणे त कमु ठही वियो, कीअं भला ठहियो? जे 45 माफ़ थियूं, बाक़ी 5। मूसा जो कोन पढ़ंदा, चवंदा आहिनि त नबियनि खे ग़ैब जी ख़बर कान्हे, अब आहे या न आहे? रसूलुल्लाह खां 2000 साल अॻे गुज़री वियो आहे। घणा हज़ार साल? 2000 साल असां पोइ था अचूं, ऐं पाण हाणे शाहपुर वारनि खे वरी तक़रीबन 1500 साल ॿियो थियो आहे। 3500 साल असांजे प्रकार जी मूसा नबी खे ख़बर आहे त कोन पढ़ंदा। कीअं था चवनि त नबियनि खे ग़ैब जो इल्मु न आहे? नबियनि खे ग़ैब जो इल्मु अल्लाह ताला नबियनि खे ग़ैब जी ख़बर ॾींदो आहे। ज़ालिक मिन अंबाइल ग़ैब नूहीही इलैक, रब्बुल आलमीन फरमाईंदा मुंहिंजा हबीब सभु ग़ैब जूं ॻाल्हियूं जेके मां अल्लाह तोॾे वही फरमाईंदो आहियां। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं चयो त हाणे महिरबानी कर अञा बि 10 दफ़ो बि वापसि वञ, कुझु हलकड़ियूं कराए, त नबी से फरमा अल आन अस्तही मिन अल्लाह ताला, मूसा हाणे मूंखे वींदे हया थो अचे।
ॾिनल ॾाज वापसि कजनि इहा सुठी ॻाल्हि न आहे। रब हिकिड़ो इनाम ॾिनो आहे, इहो वापसि कयां सुठी ॻाल्हि न आहे। अल आन अस्तही, हाणे मूंखे हया थो अचे। साईं मां चवां थो महिरबानी करे वञ भला, पंजनि मां कुझु ॿ मना हल्कियूं अथनि, हिकिड़ी हल्की थिए त बि सवलाई थी पवंदी। पाण फरमायूं त न बसि हाणे बसि हाणे वापसि थो वञा। मौलवी हिकिड़े कई तकरीर इहा जहिड़ी ॻाल्हि कयईं, हिकिड़ो वेठो हो असां जहिड़ो, चई आखे वॼा छो ॾियईं, आखे क्यों, आखे बसि हिकिड़ी चा घुमरी ॾेवे हा त कमु लह वञे हा सॼा सारा बसि, जानी छुट पवे हा, न मुले बाग ॾेवनि हा, न मसीतो होवे हा, न निमाज़ ते वञूं हा, न कमु थी विया, छुट पवो हा जान। अहिड़ा त के बेज़ार वेठा हो। अलाह पाक शल असांखे नमाज़ी बणाए। ॾाढे चओ निमाज़ी बणिजी वञो। हाणे हेॾे ॾेखारियो मुस्तफ़ा घणियूं निमाज़ूं माफ़ करायूं। मुल्ला चवंदो आहे कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुन वाहिद। क़ुरान सचो आहे, क़ुरान सचो आहे, पर क़ुरान जी माना ग़लति कंदो आहे। ग़लति माना करे चवंदो आहे त नबी मां जहिड़ो आहे। मां थो चवां त नबी 45 निमाज़ूं माफ़ करायूं। जे तूं नबी जहिड़ो आहे त भला तूं वुज़ू त माफ़ कराए ॾे, कराए ॾींदो भला ॿियो वुज़ू, न रुगो रमज़ान जो वुज़ू माफ़ कराइजे, सियारे वारो न। मुंहिंजा सोहणा भला मुंहिंजा महबूब हिकिड़ी रकात को मुला करता न रकात को वापसि कराए सघे थो, न वुज़ू माफ़ कराए सघे थो। इन मां मालूम थियो त मुहम्मद असां जहिड़ो कतई न आहे, असां जहिड़ो कतई कोन्हे। असांजो हबीब त हुआ जो रब जे दरबार में वञे त 50 निमाज़ुनि मां 45 माफ़ कराए अचे। असांखे ताक़त ई कान्हे का। हाणे 2-3 ॻाल्हियूं इहे करे पोइ दुआ ख़ैर जी टाइम बि पूरो थियो आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد वालिही वासहाबिही वबारिक वसल्लम। आख़िरी चक्कर में अलाह से फरमायो मुंहिंजा हबीब हाणे मुंहिंजो फ़ैसिलो तब्दील कोन थींदो आहे। मुंहिंजो फ़ैसिलो जेको थियो सो अटल। मुंहिंजो फ़ैसिलो आहे त तुंहिंजा उम्मती ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण वारा 50 नमाज़ूं पढ़ंदा। फ़ैसिलो इहो आहे, पर यार खे मोटाइबो कोन्हे, फ़ैसिलो बि तब्दील कोन्हे। तुंहिंजे करे 45 माफ़ 5 पढ़नि, पर फ़ैसिलो तब्दील कोन्हे। सवाब 50 जो ॾींदोसां न। सवाब केतिरो? पढ़ो 5 पर सवाब 50 जो मिलंदुनि। अलाह से फरमाए त मुंहिंजो कौन तब्दील न थींदो आहे। तव्हांजे दफ़्तर में 50 रोज़ लिखजनि पियूं। कुझु त फ़ाइदो वठो यार, कुझु त फ़ाइदो वठो, कुझु त फ़ाइदो हासिल कयो। जो 5 पढ़ो ई 50 पियो लिखिजे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, अलाह पाक आलिमुल ग़ैब आहे न साईं। अलाह साईं ख़ुदा खे त ख़बर हुई न त महबूब मुड़ंदो कोन। 1 ईंदो, 2 ईंदो, 3 ईंदो, 4 दफ़ो ईंदो, 5 दफ़ो ईंदो, 9 दफ़ा ईंदो, 45 माफ़ कराईंदो। ख़ुदा खे ख़बर हुई न। तो हिकिड़े ई धक में चवे हा साईं पंधु न कजांइ, मूंखे ख़बर आहे मुड़ंदे हूअं ई कोन, तंहिंजे करे हिकिड़े ई धक में 45 माफ़। ईअं छो न कयईं? हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, तव्हां असां उम्मती कंहिंजा आहियूं? चओ रसूलुल्लाह जा। हा, लॼी नथी चओ त मां रसूलुल्लाह जो आहियां। पोइ असां उम्मती रसूलुल्लाह जा। मूसा अलैहिस्सलाम जो असां में छा वञे? असांजी पियो ख़ैर ख़्वाही करे, मूसा जो असां में छा? ऐं 2 ॻाल्हियूं ॿुधी पोइ दुआ ख़ैर जी। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीदो, पहिरीं ॻाल्हि, मूसा अलैहिस्सलाम खे असां में को गर्ज़ कोन्हे। मूसा अलैहिस्सलाम जो पुराणो मुतालबो हो रब्बे अरनी अंजुर इलैक। ऐं मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए त मां तोखे ॾिसां। मां तोखे तुंहिंजो दीदार कयां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो लन तरानी। मूसा ॾिसी कोन सघंदे, पर उहा हसरत रहिजी वई। रब करीम जो दीदार करे कोन सघियो, पर शौक़ बीठो आहे त ॾिसां।
अज जॾहिं नबी करीम जी ज़ात पहिरो भेरो रब्बुल आलमीन जो दीदार करे मोटियो त महबूब जे चेहरे में जे आईने में तोखे पंहिंजी सूरत नज़र ईंदी आहे, ईअं मूसा अलैहिस्सलाम खे मुस्तफ़ा वारे आईने में ख़ुदा जो दीदार नज़र पे आयो। तूं आईने में पंहिंजो मुंहुं ॾिसंदो आहे, मुंहिंजो रसूलुल्लाह कुदरत जे ज़ात जे जुल्वे जो आईनो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो जुल्वो हबीब जे चेहरे में नुमाया नज़र पे आयो। ख़ुदा जो दीदार करे महबूब जीअं जो वापसि आयो आहे त महबूब जे चेहरे मां हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे कुदरत जे दीदार जूं लज़तूं पे हासिल थियूं। हाणे मूसा अलैहिस्सलाम तो चवे मुंहिंजी सिक पुराणी आहे, रब खे चयो दीदार कराए, कोन करायई। महबूब जो दीदार कयो त मूं ख़ुशी थी आहे, हबीब जल्दी मोटी वेंदो, सिक पूरी कान थी आहे। महबूब खे बार बार उम्मत जो बहानो करे मोटाया, हुजूर खे उम्मत प्यारी आ, हूअं कोन वेंदो पर उम्मत जे करे वेंदो, वेंदो त वरी ॿीहर दीदार थींदो। सलात मुंहिंजे साईं ते। सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे मूसा अलैहिस्सलाम खे ॿियो असां में गर्ज़ कोन्हे, असां में ॿियो गर्ज़ बस मूसा जो गर्ज़ कहिड़ो आहे त महबूब बार बार वेंदो, कुदरत जो दीदार कंदो, मूंखे महबूब जो दीदार थींदो, मुंहिंजी सिक पई लहंदी। इहा ॻाल्हि आहे न साईं। इन्ही जे करे मूसा अलैहिस्सलाम बहानो कयो त साईं उम्मत तो बार हल्को कराए, निमाज़ लाइ मोटी वञे। हाणे इहो त मसइलो हल थी वियो। भला अलाह साईं खे ख़बर आहे त मुड़ंदो कोन, हूअं ई 45 माफ़ थींदियूं, पंध न करायां, हिकिड़े ई धक में माफ़ कयां। कुदरत भला छो 9 दफ़ा पंधु करायो, इन्ही में बि राज़ आहे। कहिड़ो? हिकिड़ो त राज़ आहे कंहिंजो महबूब कंहिं घड़ी घड़ी अचे तो ठरंदो या नाराज़ थींदो। कंहिंजो दोस्त कंहिं घड़ी घड़ी अचे तो ख़ुशि थींदो न साईं। हिकिड़ी त ॻाल्हि आहे जो रब करीम पाण राज़ी पियो थिए। ऐं ॿी ॻाल्हि बि हुई, कहिड़ी? अल्लाह पाक जल जलालू अमन वालू खे ख़बर हुई त मुल्ला पैदा थींदा। हे मुल्ला पैदा थींदा जेके मुंहिंजे महबूब जे मेराज जूं नुक्तचीनियूं कढंदा। हीअं न हो, हीअं हो, फलाण हो, ख्वाब हो, जागंदे वियो, भला हीअं थियो, बस वग़ैरह 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 घणियूं ॻाल्हियूं न अलाह से खे ख़बर हुई। रब्बुल आलमीन फरमाए थो त मां महबूब खे हिकिड़ो दफ़ो पंहिंजे मर्ज़ी सां पाण घुरायो आहे। हिकिड़ो दफ़ो पंहिंजे मर्ज़ी सां मूं पाण घुरायो आहे। मुला चवंदा हा अबा ॾिठी अलाह न घुराए सहा त कोन वञे हा, अलाह न घुराए सहा त कोन वञे हा। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमा मुंहिंजा हबीब मां तोखे हिकिड़ो दफ़ो घुरायो, तूं मुंहिंजे घुराइण सां हिकिड़ो दफ़ो आयो आहे, पर उम्मत जे लाइ तूं 9 दफ़ा पाण अचु वञु त दुनिया खे ख़बर पए त हबीब खे झलण वारो केरु बि कोन्हे को। महबूब घुरे त 9 दफ़ा वञे, घुरेस त 90 दफ़ा वञे, घुरेस त 900 दफ़ा वञे, को बि झलण वारो कोन्हे। छो त उसी के जलवे उसी से मिलने, उसी से उसकी तरफ गए थे, उसी के जलवे उसी से मिलने, उसी से उसकी तरफ गए थे। महबूब मोटी आयो, बिस्तर भी जंजीर भी हिलती रही, बिस्तर भी रहा गरम, जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम, एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। देर न लगी, मिंट में आयो भी त मिंट में वयो भी। देर हेठ केतरी थी आहे जो कड़ो लुॾे पे, वुज़ो जो पाणी बिस्तरो रात गंढी पई आहे। सुबह जो उथी वेठा अबू जहल हरामी खबीस सवेर सवेर आयो, ठठो लथो करे, टोकूं थो करे। मोहम्मद अॼु को रात भला का नई ॻाल्हि ॾिठी थी? रोज़ चवंदो आहे अॼु वही आयो आहे, अॼु जिब्रील आयो आहे, अॼु अलाह मोकिलियो आहे, क़ुर अॼु हीअं थियो आहे। भला अॼु को त को नओं कूड़ त ॿुधाए। अस्तग़फिरुल्लाह माअज़ल्लाह। सरकार फरमाइनि था हाओ ऐ अबू जहल हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां,
अज रात रब करीम मूंखे बैतुल मक़दस पहुंचायो। हाँ उते में 1.25 लख नबी आया, हाँ नबी भी आया। उन खां बाद में पाण फरमाइनि था अञा ॿुध मां अल्लाह जो हबीब 7 आसमाननि खां मथे वयसि। हल बाहि त नई ॻाल्हि। उन खां पोइ चई पोइ अर्श मुअल्ला ते वयसि। पोइ चई पोइ वरी 18 वरिया रातिनि जा रब करीम मूंखे पंहिंजो दीदार करायो। हल बाहि त वधी वियो, अञा छा ॾिठी। उन खां पोइ वरी मोटी अचां त बिन जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम, एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। वञ मथे 18 वरिया, हेठि कड़ो बि लुॾियो पे, पाणी बि हलियो पियो, हे त अञा कमु चाढ़ियो जरी वठी भॻो। अरे काॾे थो वञे? तरसो तरसो हिन जो यार आहे, दिलदार पक्को यार सॼण अबू बकर वञी उनखे ॿुधायां त हेड़ो कूड़ ॿुधो ई असां कोन्हे। अबू बकर अञा आयो कोन्हे। अबू बकर जी ॾे ख़बर। चए जेका पुछे, चए को मके जो माण्हू चवे, को बि मके जो माण्हू त मां रातो रात शाम वियो आहियां, शाम मुल्क में बैतुल मक़दस, ऐं उतां थी वरी मोटी आयो आहियां, इहो थी सघे थो? अबू बकर जो नथी कोन थो सघे। चई भला को माण्हू चवे त मां आसमान ते चढ़ी वियो आहियां। अबू बकर चयो कोन थो थी सघे, कूड़ थो हाणे। अबू जहल ॾाढो ख़ुशि थियो त ही जो थो फेरायां। ॻाल्हि ॿुध पक्को थी ॿुधाइजां, कोन मोटंदो? चई न न। आसमान ते वेंदो? चई न न। चई यार इहे ॻाल्हियूं हाणे हाणे मां ॿुधी आयो आहियां, तो वारो यार मोहम्मद करे थो। हाय हाय सिद्दीक़ थो चए आमन्ना व सद्दक़ना। जेकॾहिं मुंहिंजे महबूब जा ॻाल्हि कई आहे त सभ खां अव्वल इन जी तस्दीक करण वारो मां अबू बकर सिद्दीक़ आहियां। चे हाणे जो चई त केरु वञी कोन थो सघे, वरी थॾे ते फिरी वियो आहे। चे अंधा निभागा चंडरा, तो चयो आहे त को आम माण्हू वञी नथो सघे, कीअं वेंदो? मां बि चवां थो आम माण्हू वञी नथो सघे, मुंहिंजे महबूब जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो। मुंहिंजे हबीब जहिड़ो त कोई दुनिया में आहे कोन को। तो महबूब जी त ॻाल्हि कान कई, तो ॻाल्हि कई ॿियनि जी। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमायो अंत सिद्दीक़ ऐं अबू बकर, अॻे तूं ख़ाली अबू बकर है, अॼु खां पोइ तो मुंहिंजे मेराज जी तस्दीक कई आहे, तुंहिंजो नालो आहे सिद्दीक़ अकबर। छा लक़ब आहे? सिद्दीक़। अबू जहल माण्हू वठी गॾु कया। चई अबू बकर कोन मुड़ियो, अबू बकर कोन मञियो, ॿिया भला माण्हू गॾु कया। अॼु कूड़े करण जो टाइम आहे, सॼो मको खणी गॾु कई। अल्लाह जो शान मुंहिंजा अदा महबूब अञा ॻाल्हि ई कान कई आहे, दुश्मन पढ़ा ॾींदो अचे, गली गली ॿुधाईंदो अचे, घर घर ॿुधाईंदो अचे त मुहम्मद करीम मेराज जी ॻाल्हि थो करे। अचो 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 सुवाल कयो। अल्लाह पाक फरमायो या रसूल अल्लाह तूं ख़ामोश थी, तुंहिंजे मेराज शरीफ़ जी शोहरत दुश्मन पाण ई कंदा। अबू जहल मके जा माण्हू गॾु करे नबी करीम खां सुवाल अची कयो। मां अॻु में बि तव्हां खां पुछियो आहे, वरी अॼु बि पुछांव थो। अबू जहल चयो बस आसमान असां कोन ॾिठा आहिनि, असां आसमाननि ते कोन विया आहियूं, पर शाम जो मुल्क बैतुल मक़दस असांजो ॾिठल आहे। तो नबियनि खे उते निमाज़ पढ़ाई, पाण फरमायो हाओ उते निमाज़ पढ़ी, हाओ ख़ुतबो पढ़ी, हाओ नबियनि सां मिले, हाओ बस असांखे निशान ॿुधाए त मस्जिद जा दर घणा। तव्हां ॿुधाईंदो घणा दर आहिनि कोसिया मस्जिद जा? पोइ कोन ईंदा हो छा? गाडर घणा आहिनि? का ख़बर कान्हे। टीहर घणा आहिनि? का ख़बर कान्हे। दरियूं घणियूं आहिनि? का ख़बर कान्हे। अचो बि था 30 सालनि खां पर ख़बर न आहे। महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जॾहिं अबू जहल मूंखां सुवाल कयो, हाणे मां वियो त हुउसि, पर मां दर त ॻणण कोन वियो हुउसि, टीहर गाडर ॾिसण त कोन वियो हुउसि, दरियूं दरवाज़ा त ॾिसण कोन वियो हुउसि। अबू जहल सुवाल कयो, थोरो फ़िक्र थियो, थोरो फ़िक्र थी पियो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था रब्बुल आलमीन जिब्रील खे मोकिलियो, ओ मुंहिंजा महबूब घबराइनि, वाइदो मुंहिंजो आहे सुबहानल्लज़ी असरा
बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। मुंहिंजा महबूब क़ुरान में मां वाइदो कयो आहे त तोखे मेराज मां करायो आहे, सैर मां करायो आहे, मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, मेराज मां कराया, तोखे कूड़ो कीअं कंदुसि। मुंहिंजा महबूब घबराइनि, इनखे चओ त भली सुवाल कयो, बैतुल मक़दस जे बारे में मां जवाब ॾींदुसि। जिब्रील मां त यादि कोन करे आयो आहियां। जिब्रील थो चवे अल्लाह मूंखे हुकुम ॾिनो आहे, अल्लाह मूंखे आर्डर ॾिनो आहे त सॼे मुल्क शाम खे बैतुल मक़दस जी चकीअ खे ज़मीन खे परनि ते पटे महबूब करीम अलैहिस्सलाम जे आॾो रखो। ॿिया कोन ॾिसंदा, मुस्तफ़ा ॾिसंदो, सुवाल कंदा, मुस्तफ़ा ॾिसंदो, ॿुधाईंदो वेंदो। अल्लाह खे ताक़त आहे न सही। लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जो शहर बि अल्लाह जे जिब्रील मलाइक पर ते खयो हो। हे खाटी वारियूं मशीनूं ॾिठियूं अथव, वॾियूं हीअ कुकड़ जहिड़ियूं, हीअ जो खणी लपो हण त ॿ लपा हण त टाली भरिजी वञे। मुंहिंजा दाहिब इंसान जी मशीन ठहियल आहे। जिब्रील अमीन पंहिंजो पर जो ज़मीन में हयो। तफ़सीर इब्न जरीर वारे लिखियो आहे त हीअ जो पर हयईं त 7 ज़मीननि ताईं पार हलियो वियो। घणनि ज़मीननि ताईं? 7 ज़मीनूं, 7 ज़मीननि ताईं पार हलियो वियो। हीअ जो मथे लपो ॾेई खणी कयईं त 4000 आबादी जो ॻोठु हो। घणी आबादी सही? 4000 आबादी जो ॻोठु हो। उनखे मथे खयईं ऐं एतिरो मथे खयईं, एतिरो मथे खयईं जो ॻोठ वारनि खे का ख़बर कान पई। जीअं जो वेठा हाथी वेठा हा, एतिरे क़दुर जो ॻोठ जा कुकड़, ॻोठ जा कुता जन भौंकियो पे, जन बागू ॾिनियूं पे कुकड़नि, उन्हनि जो आवाज़ पहिरें आसमान वारनि ॿुधो। एतिरो मथे खणी वियो, आसमान पहिरें ताईं 500 साल जे पद ताईं जिब्रील खणी वियो। अल्लाह चुसि हाणे ऊंधो कर। अल्लाह जो हुकुम सां वरी जो ऊंधो कयो त ज़रो न बचो, ज़रे खे तबाह थी विया। उहो जिब्रील आहे महबूब जे लाइ बैतुल मक़दस खणी मुस्तफ़ा जे आॾो रखे थो पियो। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात खां सुवाल कंदा विया, मुस्तफ़ा ॿुधाईंदो वियो, काफ़रनि जो कारो मुंहुं थींदो वियो। ईमान वारनि जो ईमान वधीक मज़बूत थी वियो। पक थी मुस्लमाननि खे त वाह जो असांजे महबूब खे ख़ुदा ताला सैर करायो आहे। अल्लाह साईं शल तव्हां असांखे नबी साईं जी मुहबत नसीब फरमाए। हुज़ूर जेको तव्हांजे लाइ असांजे लाइ तोहफ़ो निमाज़ जो खणी आयो आहे, अल्लाह पाक असां तव्हांखे पक्को सचो निमाज़ी बणाए। मुस्लमानो निमाज़ पढ़ो, निमाज़ खे न छॾियो। 5 वक़्त निमाज़ पढ़ो, बा जमात पढ़ण जी कोशिशि कयो, पंहिंजे ॻोठ जूं मस्जिदूं आबाद कयो। निमाज़ी थी पवंदो इनशा अल्लाह ताला, अल्लाह सी बेड़ा पार फरमा छॾींदो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ऐ इलाहुल आलमीन, हबीब जे सदके असां जूं मुसीबतूं दूर फरमा। नबी करीम जे मेराज जे ज़िक्र ख़ैर जे सदके बीमारनि खे शिफ़ाए कुल्ली अता फरमा। कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। मुंहिंजा मौला परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी नसीब फरमा। हुज़ूर जेको तोहफ़ो निमाज़ जो आंदो आहे, उहो असांखे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह हिन मस्जिद खे आबाद फरमा। जेके मस्जिद आबाद कनि तन जा घर आबाद फरमा। या अल्लाह ही जुमिरे जमात ओरे परे खां ईंदी आहे, सभिनी जो अचणु क़बूल फरमा। सभिनी जे दिलि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। मुंहिंजा ख़ालिक जिन खे बच्चा न आहिनि, औलाद न आहे, तंहिंखे साले औलाद अता फरमा। जिन खे औलाद ॾिनी थी, तंहिंजे बच्चनि खे नेक ऐं सालियो बणा। मुंहिंजा ख़ालिक, मुंहिंजा मालिक असां जूं परेशानियूं दूर फरमा। आसमान जे आफ़तुनि खां बचाए, ज़मीन जे ज़िलज़िलनि खां बचाए। मुंहिंजा मौला कहत खां, ॾुकार खां बचाए। असांखे रिस्क रोज़ी कुशादो नसीब फरमा। असांजे फसलनि में, आबादनि में बरकतूं नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।